जी बिल्कुल नाज़रीन, SPO प्राइमरी स्कूल ॻोठाचर खान कंडराणी पारां एक रंगारंग सकाफ़ती प्रोग्राम जो इनकाद कियो वियो आहे। ॿारड़ा जेकी आहे त उहे मुख़्तलिफ़ गीतनि ते रक़्स करे रहिया आहिनि, सिंधी गीतनि ते, ऐं उन खां अलावा जेकी आहे त ॿारड़ा परफॉर्म करे रहिया आहिनि। प्रोग्राम में शरीक महिमाननि, उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे सिंधी सकाफ़त बाबति कहिड़ा वीचार था वञनि। सबसे पहले तो मैं मुबारकबाद पेश करता हूँ इस स्कूल की इंतज़ामिया को, जिन्होंने एक छोटा सा प्रोग्राम सकाफ़ती प्रोग्राम रखा ताकि अपनी नई नस्ल को एक सकाफ़ती जो हमारा विरसा है उससे रोशनास करा सकें। जहाँ तक बात तालीम की है, तालीम ज़ाहिर है हमारा ज़ेवर है और तालीम के बग़ैर तरक्की नामुमकिन है, और तालीम ही वहद रास्ता है जिससे हम गुर्बत से जान छुड़वा सकते हैं। तो इस देही इलाकों में सिंध गवर्नमेंट, सिंध एजुकेशन फाउंडेशन, SPO मिल के बहुत एफ़र्ट्स कर रहे हैं कि तालीमी सूरत हाल को बेहतर किया जा सके। अगरचे ये इतनी हौसला अफ़ज़ा सूरत हाल नहीं है, लेकिन फिर भी हम बहुत पुरुमीद हैं और हम कोशिश कर रहे हैं कि इंशाल्लाह अगले 5 से 6 साल में यहाँ आपको बहुत मुस्बत तब्दीलियाँ नज़र आएंगी। और सिंध गवर्नमेंट, सिंध एजुकेशन फाउंडेशन, SPO मिल के बहुत एफ़र्ट्स कर रहे हैं और मियारी तालीम को यकीनी बनाने की कोशिश कर रहे हैं। सकाफ़ती प्रोग्राम प्रोग्राम असांखे ॾाढो मज़े वारो लॻो। इहो हर साल मल्हाइणु घुरिजे। इहो असांखे ईद वांगुरु लॻंदो आहे। तालीम कीअं रोशन थींदी, इहो तालीम जेको आहे त असां ॿारनि में जागृता पैदा कंदासीं। जागृता पैदा कीअं थींदी, इन मुख़्तसिर अहिड़े जेका सकाफ़ती प्रोग्राम आहिनि, इन प्रोग्रामनि ज़रिए पैदा थींदी। चलो जेको आहे हीअ जेके प्रोग्राम कयासीं, अॼु इन्हनि ॿारनि ॾिठो प्रोग्राम, ऐं सुभाणे वञी करे ॿुधाईंदा बाबा असांजे हिन स्कूल में प्रोग्राम थींदा। जेके ॿार पढ़ाई को लवाईंदा हूंदा या न अचींदा, तालीम को थोरो दूर हूंदा, उहो अॼु इहे प्रोग्राम ॾिसी करे, ॿुधी करे सुभाणे खां इहे ॿार ईंदा। इन्हनि प्रोग्राम ज़रिए ॿारनि में जागृता पैदा थींदी आहे। ॾिसो जेको आहे त असांजी सिंध जेको आहे त आहे ई जेको आहे त इन जी सकाफ़त पुराणी आहे। इन सकाफ़त खे ॿारनि में कीअं मुंतक़िल कंदासीं, इन्हनि प्रोग्राम ज़रिए असां मुंतक़िल कंदा आहियूं। ऐं इहे ई सबबु आहे जो तालीम बि इन प्रोग्राम ज़रिए थींदी ऐं सकाफ़त बि उजागर इन प्रोग्राम ज़रिए थींदी। इन प्रोग्राम जो रखण जो मक़सदु असांजो जेको 5000 पुराणो जेको तहज़ीब आहे उनखे उजागर करण लाइ असां नंढड़नि ॿारनि खे उनखे प्रोग्राम इन जे लाइ कयोसीं। ऐं त माना कल्चर सां गॾोगॾु असां इनखे तालीम जे हिसाब सां बि अॼु जेको आहे ॿारनि खे ॿुधायोसीं त बाबा जेके असां दुनिया जा किथे बि किथे पहुतो आहे, असां तालीम जे हिसाब सां उन दुनिया सां मुक़ाबिलो करे सघूं था। इन जे हिसाब सां अॼु हिकिड़ो नंढो प्रोग्राम कयोसीं। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम वञी इन खां वॾो असां इंशाल्लाह प्रोग्राम कंदासीं। सिंध सां इहे तालीमी सूरत हाल में हमेशह चैलेंजिस रहिया आहिनि, पर जीअं सिंध एजुकेशन फाउंडेशन आहे, उन स्कूल जेके बि ओपन कया आहिनि, हालांकि उते जेको उन्हनि खे आहिनि सहूलियतूं, घटि सहूलियतुनि जे बावजूदि मयारी तालीम प्रोवाइड करे रहिया आहिनि। ऐं जेको SPO आहे, हीअ बि तमामु इन्हनि बैकवर्ड एरियाज़ में, ऐं सिंध SCF ऐं SPO जो जेको आहे त उहा त ॻोठनि में या रूरल एरिया में जिते ॿारनि खे तालीम हासिलु नथी थी सघे, तक़रीबन असांजा जेके बंदि पियल गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उहे ई खोलिया आहिनि, उते तालीम खे जेको आहे तालीम शुरू कई आहे। बाक़ी हीअ आहे त न्यू टीचर जेके IBA जा हीअ अपॉइंट थिया आहिनि। हाणे इन्हनि मां असांखे घणियूं उमेदियूं आहिनि। असांखे उमेदु आहे त इहा इन ख़ला खे पुर करण में असांजी मदद कंदा। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।